हो हदीसा सहा सिताजी इनके का भी आलम देवबंदी हुजे बरेलवी हुजे आले हदीस हुजे को भी इन हदीस के रद्द नथो करे सके। हां हां वो मदीने जा साईं त पांजे शान में बेमिसाल हन। हुजूर जो गुलाम जड़े कब्र में पहुंचंदो आ जी हां और जो इनके मनी थो जी हां वो मण मिट्टी जा मथो विझंदा वो काधी मोटंदा हन त उन जे पेरन जे जुतन जो खड़को मैयत ॿुधंदो आ कि बिल्कुल हदीस में आहे कि हदीस में आहे मनी थो कि हा मना थो अदोले गाल ॿुध इहो भी मनी थो त मुर्दे वट मलाइक ईंदा कि हां अजो केड़ा मलाइक ईंदा बुरान फिक्र जे नकीर ऐं मुनकर अजो इहा गाल मनी थो त नकीर मुनकर भी कब्र में अचन था। हाने मुखे बुधा त असा तू ॾिसो था त मलाइक लथा कब्र के पोते कयूं मिट्टी उछलायूं खंड कयूं वरी अंदर पोता कीअं पोता तू मनी थो त कब्र में नबी जो गुलाम आशिक पहुंचंदो आ तो अल्लाह जे हुक्म सां मलाइक ईंदा आहिनि जंहिंजो नालो आहे नकीर ऐं मुनकर मनी थो जी मञा थो अॻ पोइ हाणे मूंखे ॿुधाए कीअं आया मैयत जे मथां कब्र जे मथां त मण मिट्टीअ जा पिया आहिनि न मिट्टी खे उछलायो वियो न मिट्टीअ खे पासे कयो वियो न हेॾे उछलायो वियो न होॾे उछलायो वियो मलाइक कब्र में कीअं पहुता ॿुधा जवाब ॾे। जवाब खां लाजवाब थियो किला साईं सैयद गौस अली शाह बादशाह सदको जा नाले थो सुभान अल्लाह। जवाब हुजे त हाणे मलाइक जो अचन मन मिट्टीअ जा उछलाइन हेॾे होॾे कनि वरी इहा कब्र मुंहिंजा सुवाजा थे मैयत खे पूरो वञे हाणे ॾिसे त कब्र में कीअं थो अचे जॾहिं जा पुट अरे जे तुंहिंजो ईमान आहे त मलाइक नकीर मुनकर कब्र में अचनि था अहिड़ी तरह वास्ते अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खे हर आशिक जे कब्र में मोकिलींदो आहे। गाज़ी अयाज़ इहो बि लिखियो आहे त उन रोज़े अतहर मां सिर्फ़ हिकिड़ी शीशे जी पारना हूंदी आहे महबूब करे उते निहारींदा आहिनि हर आशिक जे कब्र में महबूब हाज़िर नाज़िर थींदा आहिनि महबूब करीम पहुचंदा आहिनि पंहिंजे आशिक जी मदद कंदा आहिनि। हबीब जा परवाना हबीब जा दीवाना सरकार मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा गुलाम हजरत महबूब दो आलम की जन्नत तशरीफ फरमा था। सुभान अल्लाह। साहब नर्ज कयो या रसूल अल्लाह मानी आए पर भाजी कोनी मानी आए पर भाजी कोनी मुराद फकीर के रुखी मानी मिलनी तब खाई भी तो पर जे टेबते फकीरानी न पहुंचे तो फकीरानी लगी डमर न साईं सरकार
के साहब ने अर्ज कयो सही भाजी का पाण चंद मिनट तसर्रुफ फरमायो एकड़ो माखी जो मखो अचे महबूब करीम जी आडो अचे बीठो माखी जो मखो पाण फरमाए फाइन अली अली किथे हाजिर पाण फरमाए अली ये मुझस ए माखी जो मखो तो चवे त फलानी गार में असा माखी खाई आ माना रो है के साहबी के मोकल दो माखी लाए जे तो जा साहबी मानी सा सुभान अल्लाह तो ये दे एक माखी की बड़ी सुभान अल्लाह ए चौदा है ना त नबी करीम जी जात के फित जे पोया भी खबर कोने अरे बाबू वत मक्खी जे मक्खन जी बोली भी जान कयो हां असा ता जो गायब दान नबी आ शक बोला अली मुश्किल कुशा जो माखी लाए साहब के जने साहब रो करे माने खादी वरी चंद मिनट गुजरिया वरी साको माखी जो मखरो आयो बाबू करी हुन सा मुखातिब साहबी जवन ते या रसूल अल्लाह असा बुधो कोन था